बाबा रांजन ख़ुशि आहीं? ॿियो ख़ैरु आहे? भाड़े वेठो आहीं? ख़ुशि? ख़ैरु आहे। अलाह ख़ुशि कनि। रांजन खपे ख़ैरु। बाबा ॾाढा पेट खे गोॾा ॾिना आहिनि। वेलो खाऊं था, वेलो टारियूं था, न ॼाण त कॾहिं वस थींदी, अलाए कॾहिं ॾुकार वेंदो ऐं सुख जो साह खणंदासीं। बिजार खान, तव्हां सही था चओ, पर बिजार खान तव्हां त वेलो वेहो था, वेलो खाओ था, पर यार असां वटि त वेलो खाइण जेतिरो हिकिड़ो गिरह बि न आहे रहियो। मुजेरी काल शहर निकिरी वियो आहे, अॼु अचणो हुयो, उनजो बि को ॾस पतो कोन्हे को। मुजेरी जे कम सां वियो हूंदो न, उहो कमु कोन थियो हूंदो। बाबा उहो राति ते तरसियो हूंदो, न त मुजेरी ग़ैर ज़िम्मेवार न आहे जो एॾी लापरवाही करे ऐं न अचे हा। मुजेरी त लाजवाब माण्हू आहे, हू त पंहिंजनि जो हमदर्द ऐं हद ॾोखी आहे, पर यार चवंदा न आहिनि त बेवस ॿार उठनि बि छॾे ॾिना। मुजेरी जा हथ बि ख़ाली थी विया आहिनि, बाक़ी हुनजी गुंदीअ में ॿ चार दाणा वञी रहिया आहिनि। मुजेरी उहे बि विराए छॾिया आहिनि। यार हाणे असांजे चुल्हनि में धुओं ई कोन थो दुखे। बिजार सभिनी जूं नज़रूं आसमान तरफ़ आहे, त कॾहिं थो उहो पंहिंजी बाज करे। कंदो मालिक पंहिंजो कर्म रांजन, बाक़ी असां छा था करे सघूं। अदा सालार हर घर मां वञी थोरो थोरो करे पार्टीअ जी रांझनि जे साम्हूं रख बाबा। जेके बि चार दाणा मिलनि उहे खणी अचो ऐं पंहिंजी गुंदी बि खोले, जेको हुन में अन्न हुजे अची रांझनि खे ॾियो बाबा। जी अदा, वञा थो, बाक़ी रांझन जी झोली ख़ाली कोन छॾींदासीं। सावरे तो खैर, खुश बोले मानो बहन खुश बोले। सावरा मूंखे साईं न चवंदा कयो, मां लजी टिनो आहियां। बाक़ी हा, ढोलण चओ, जानी चओ, सुहिणा चओ, असांजे घोट चवंदा आहिनि त साईं सिर्फ़ु हिकिड़े खे चवंदा आहिनि, हू मालिक साईं। बेशक मोरा, हू ई आहे पालणहार ऐं सभिनी खे उन ई खलकियो आहे। साहब, हिन घर में तव्हां अकेला रहंदा आहियो? न, तूं आई खालदा आहे, पोइ मां अकेलो कीअं थियुसि? न न साहब, मुंहिंजे चवण जो मक़सदु ख़बर थी छा आहे? मां चवां थो तव्हांजी बेगम साहिबा ऐं तव्हांजो को औलाद, उहो किथे रहंदा आहिनि? साहब हिक न्याणी आहे जेका पंहिंजी जान खां बि प्यारी अथसि। हा मोरा, मूंखे हिकु न्याणी आहे ऐं उहा कलेक्टर आहे। हा, कलेक्टर? हा कलेक्टर। साहब, पोइ उहा किथे आई? हुनजी ड्यूटी हिन शहर में आहे, हाणे त इस्लामाबाद वई आहे, 2-3 ॾींहंनि में अची वेंदी। साहब, जेकॾहिं उहा हिते रहंदी त पोइ मां किथे रहंदुसि? तव्हां बि हिते ई रहंदो? साहब, मां धारियो आहियां, पोइ मूंखे त पासो करणो पवंदो न। न बाबा, तूं पासो छो कंदे? तूं पासो न कजांइ। मुंहिंजी न्याणी जॾहिं ऑफिस वेंदी आहे न, तो ते हज़ारे माण्हू फ़रियाद खणी ईंदा आहिनि। पोइ सफ़ा सही आहे साहब। तुंहिंजो रहण खाइण बि सभु कुझु हिते आहे, तोखे वञणु कोन लॻो, तूं हाणे पको थी वई हिते। ठीकु आहे साईं। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। दादी ये केर सा? ये एतिरा ॾींहं काॾे विया आहीं? अधे वियो जबल जागण, चारई तरफ़ रुञी रुञी हुई। सभु हितां खणी विया लॾा, कंहिंखे बुख ते मरणो थो रही हो हिते। काका, कुझु ॻोठ वेठल आहिनि त कुझु लॾो खणी विया। छा ॿुधायां मां, वेड़नि जा वेड़ा ई वेरान थी विया आहिनि, चइनी तरफ़नि खां वारी पियूं ॾामे ऐं बुख बि वाका करे।
असांजी दिलेरी खे शाबस आहे जो बुख खे गोॾा ॾेई वेठा आहियूं। अता हाणे त बुख पलण बि सभिनी खां ज़ोर थी वई आहे। बसि हाणे सभु इंतज़ार में वेठा आहिनि त मुजेरी अचे त सभु हितो रूमड़ कंदा। अबाणा कख छॾे काॾे रूमड़ करे हलंदासीं। शहर में बुख ते मरणो आहे, छो न पंहिंजे हिननि कखनि में ई दम ॾियूं। काका, शहर में असांजा सभु छोकिरा कमाइण जे लाइ विया आहिनि ऐं असां बि उते कमाईंदियूंसीं। काका चवनि था त शहर में कमु घणो आहे, जे कुझु ठाहे न सघियासीं त ॿिनि वेलनि जी मानी त खाईंदासीं न। अचे मुजेरी, हुन सां बि सलाह कयूं था। मालिक खे बि ढकिया आहिनि त पोइ ढकणी छो न ढके। मुजेरी जो दिमाग़ हाणे कमु कोन थो करे, न त मुजेरी हिते वस जे आसरे थोरे ई वेही आहे। जीअं ॿिया निकिरी विया हुया न त माना तो असांखे बि वठी हलो हा। हाणे त घणी देरि थी वई आहे। पोइ तूं सॼो ॾींहुं घर में पियो आहे, वञी वञी को ताक़तूं चकर चाढ़ी हणी अच। खैरी बुख मुतमो सहाय खुदी छॾियो, चुरण जहिड़ो ई न हारे। 12 जी छा कयां? सगे ॾुध मखण खीर हूंदा जाम, पुटे जोर जो मानियो सटे, मुछुनि खे ताव ॾेई कचेरी जे लाइ उहो ताक़त जी दास। पर हाणे त ताक़त वजूरी हुई आहे, दुधड़ पे थी वञा। दुध नाज़ा बि हो तूं सॼो ॾींहुं घर नाहे आई। ॿाहिरि निकिरी ॾिसेसि त उहा कंहिंजो थी वेठी राहूं निहारे। उन वीचारीअ खे त पंहिंजी रमज़ मेरी चढ़ थी छॾे, खामखा हिते ईंदी बुख सताईंदसि, वरी तोखे परेशान कंदी ऐं मूंखे परेशान कंदी। छॾे ॾिस ॿाहिरि चल। एतिरो ई बुख सतायो अथव त पोइ जेके 4 कणा खड़पील ॾेई विया उहे रधे ॼाओ। न हुनखे राति लाइ टारे रखो, ॾींहुं टरी वेंदो। ॾींहं जा 3 पहर त उकरी विया, बाक़ी 1 पहर खे थेलो ॾेई था छॾियो। खरी मुचेरीअ जे अचण जी अॼु मिड़ई उमेद आहे। रांझन बि निकिरी वियो आहे, मतां उहो बि 4 कणा किथां खणी अचे। खैर ॾुकार त चइनी तरफ़नि खां आहे, त पोइ वीचारो रांझन किथां आणींदो। हो तूं असां वटि ईमान अञा बाक़ी आहे। मुजेरी खाली अचे त अचे, पर रांझण 4 कणा खणी ज़रूर ईंदी। खैर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, असांखे जेका उमेद आहे न आसरो, मुजेरीअ में आहे। पर जेकॾहिं रांझन कुझु न कुझु वांदो, मुंहिंजे ख्याल में त 2-3 ॾींहंनि जे लाइ आणींदुसि। असांखे रुगो 1 महीने जो गुज़र खपे, जैसे वेचारा छोकिरा शहर मां कमाए करते पगार नथा खणी अचनि। राणी हल त हलो नाज़ाने, हू असांजे इंतज़ार में हूंदी। हुनखे त उस में रहण जी आदत आहे, पोइ असां छो रुलऊं? हू उदास हूंदी। हल त हलो। हा मां सही थी चवे, हू वीचारी उदास हूंदी, हुनखे वञी दिलदारी ॾियोसि, हू असांजी या परेशान हूंदी। हल त हलो वधाई, ॾिसी अचो कंहिंजूं पई थी राहूं निहारे। बेबल पारा त हिननि जा हलण हरणी वारा छाल हुया, हाणे त हिननि खां हलण बि विसरी वियो। है सूमर, हाणे त हर ख़ाली आहे, छो त ॼण मोकिलाए वियूं आहिनि, पोइ ही हरणी वारियूं छालियूं किथां ॾींदियूं? बेबल तूं दिलि न ला, इंशाअल्लाह इहे ख़ुशियूं ज़रूरु मोटी ईंदियूं। जेके तूं ही वारे जा पट, हे जेके तूं वारे तूं उॾंदे ॾिसी थी न, अलाह कंदो त उहो ॾींहुं ज़रूरु ईंदो जो तोखे सावक ई सावक नज़र ईंदी। तॾहिं वियल मारूड़ा पंहिंजे मागनि ते ज़रूरु मोटी ईंदा। हू बाछारो आहे ऐं ज़रूरु बाछ कंदो। वो बि शुक्र आहे सूमर, पंहिंजे ईमान जी सलामती ते क़ाइमु रखियो अथसि। बाक़ी ॾुख सुख बदहाली या कान मारींदी,
बस इहा दुआ आहे त मालिक साईं हिम्मत ॾे त शुक्र सब्र कंदा रहूं बस। बेवल मालिक खे मरी साह ॾियणो आहे, पोइ नाशुक्र छो थियो? मां त मालिक खां हर वक़्तु इहा दुआ घुरंदी आहियां त मालिक साईं जॾहिं तूं मारी न ईमान सां मारजांइ, जेको तूं ॾीं थो न आउं तुंहिंजे ते हर हाल में शुक्र कंदी आहियां। कंहिंजी क़िस्मत पई फलोरी नाज़ा, ज़मीन ते वेठी फाल पई विझी। हा नाज़ा, फाल विझी थी त असांजा बि विझे, त कॾहिं असांजा पहिरीं वापसि मोटंदा। हा राणी, निगाहूं जॾहिं रस्ते ते विछायल हूंदियूं आहिनि न त पिरनि जी यादूं दिलि में आंद मांद मचाए छॾींदियूं आहिनि। छोरी नाज़ो, तूं कंहिंसां दिलि लॻाई आहे? मां हारून सां दिलि लॻाए वेठी आहियां, जेको पंहिंजनि लाइ पाण पतोड़े थो, ऐं हुन में रांझण बि आहे, मुजेरी बि आहे, पाॾो बि आहे, लोलो बि आहे, पधारो बि आहे, ऐं जुमो बि आहे। केर बि मूंखां विसरियो नाहे। अञा तूं के नाला विसारी थी नाज़ा, पर मुंहिंजे दिलि ते चिटा आहिनि। हुन में गोंगो बि आहे, वसायो बि आहे, उहे सभु त वलर सां गॾु विया आहिनि, पर को हिकिड़ो आहे जेको वलर खां विछड़ी वियो आहे। किथे तूं मोर खे त कान पिसारी? हा वधाई, मोर त मूंखां हिकु पल बि नाहे विसरियो। मुंहिंजे करे हू हितां ॾुखनि जूं भरियूं खणी निकितो आहे। मुंहिंजी दुआ आहे त शल हू शहर में सुख माणे। सिज लहण वारो आहे, ए न कोन आया न, वो असां केॾी महिल हलंदासीं? बाबा हे सुबुह जो 8 बजे कम ते विया आहिनि न, हे सिजल ते मोटी ईंदा, मां तव्हांखे सिजल ते वठी हलंदुसि। हल सिज उभरे खां सिज लथे ताईं कमु कंदा? बाबा मां त कॾहिं कॾहिं राति जो 12 बजे मोटी ईंदो, छो जो ॿियो कमु मिली वेंदो न, ओवर टाइम। वधीक कम बि कराईंदा न? हा कॾहिं कॾहिं कारखाना में माण्हू खटिजी वेंदा न, के मोकल ते वेंदा न, के काॾे के काॾे, त पोइ वरी ओवर टाइम में वरी साॻियनि माण्हुनि खां कमु वठंदा न। काका वसाया, इहो त पोइ ज़ुल्म कंदा आहिनि, ॿिए जो कमु असां छो कयूं? अरे उनजा अलॻि पैसा ॾींदा आहिनि, उन अलॻि पैसा ॾींदा आहिनि, पोइ ज़ोरी कमु थोरी कराईंदा आहिनि जो ज़ुल्म था कनि, जेको ख़ुशीअ सां कमु करे। बाबा जेकॾहिं ॿिया टका ॾींदा आहिनि त पोइ मां वधीक कमु कंदुसि, मां बि वधीक कमु कंदुसि। पुट मशीनूं न मशीनूं जिस्म जो रत थियूं सुकाइनि, जेतिरी ड्यूटी अथव न ओतिरो कमु कयो, गंज थी वेंदो आहे। इहा ड्यूटी छा आहे? कमु जेको मुक़ररु कमु मिलंदो आहे न उनखे ड्यूटी चवंदा आहिनि। ओतिरो बि कंदासीं पर वधीक बि करे वेंदासीं। इहो त राति जो ख़बर पवंदी न तव्हां केतिरो कमु करे सघो था। हिते बकरियूं चाढ़ियूं न जो धना पैदा थियो। ओ केरु आहे? इहो केरु थो अचे? इहो रांझण आहे। तोखे कीअं पक आहे त इहो रांझण आहे? छो जो मूंखे चई वियो हुयो त सिज लहण खां पहिरियां मां अची वेंदमि, ऐं अची वियो। सुमत इहो सची ॿुधा, मुंहिंजो रांझण अचे पियो? कूच बोली कोन थी ॿुधी, जेकी आसमान खे पंहिंजे सिर ते खणी बीठियो आहे। तूं छा थी महसूसु करे? मालिक जा करम आहिनि जो मुंहिंजो रांझण ख़ैर सां अची वियो। कुझु न कुझु त आंदो हूंदुसि। सुमर तो कुझु ॾिठो? मूं ॾिठो त कुझु कोन, पर छोकिरनि जी रणनि जी ख़ुशियुनि मां मूंखे इहो महसूसु थिए पियो। हिन मां इहो महसूसु थिए थो त रांझण कुझु न कुझु ज़रूरु आंदो हूंदो। थोरी देरि राति सुता पिया हूंदो छा?
भली भली आहियां नूरल साहब वेहो। वसाए तुंहिंजा हमरा त कम जा शींहं त शींहं पर अॼु लुड़ी बि पिया थी। अबो ॾुखियो कमु आहे, ॾाढो ॾुखियो कमु आहे। सॼो सॼो ॾींहुं बी असली टंगू जो पाणी ई सुकी वियो आहे। उहो त बेशक कमु सॼो ॾींहुं बीहण जो त आहे। असां पुर पुर बैठियो बाक़ी तुंहिंजी तो सफ़ा टंगू बिठिल हिकु जॻह ते। हाणे छॾियो कीअं लॻे, जल्दी कपिड़ा मटाए वठो। 6:30 वसाया सामे साओ ई कोन्हे, वरी कपिड़ा मटायूं। अरे तव्हां कपिड़ा लाइ हिननि खे ॾींदो त इहे पाईंदा न। वसाया शाम जो हिन ॿिन्ही अमरान खे टियों तूं तयार थी शाम जो कमु ते अचिजो। चङो मां हलां थो। ठीकु आहे नूरल, ठीकु आहे, तव्हां वञो। लोला उठ तूं मूंखे कपिड़ा लाहे ॾे। कोन विहणो ॾींदव, कोन सुख जो साओ ई करणो ॾींदव। हल तॾहिं कपिड़ा लाहे हल न। 6:30 पाड़ा तूं उठ मूंखे कपिड़ा लाहे ॾे। हिन गूंगे खे नथो चए इहे जे कपिड़ा? न गूंगे जा मूंखे वॾा थींदा कपिड़ा। वॾो को चंड्रो आहीं, वॾो को चंड्रो आहीं। ही चंड्रो आहे बाक़ी तूं सुधरली। हाणे उथ कपिड़ा लाहे ॾियो हिननि खे, असांखे वञिणो आहे। मां सुम्हां थो, पोइ लाहे वठिजो कपिड़ा। जुमा वठी लाहे कपिड़ा वठी। खैरन सां अची ने मुजेरी, तोखे त कल्ह शाम अचिणो हो, अॼु बि सॼो ॾींहुं लातई, हाणे अची पहुतो आहीं। ख़ैर त हो? ऐं कुझु आंदो बि न थई, ख़ाली हथे आयो आहीं। जेकॾहिं कुझु आणिया हा न त पोइ ॾींहं जो अचां हा। राति जो अंधारे में सभिनी खां नज़रूं लिकाए लिकाए न अचां। मुजेरी, छा ऑफिसर मदद न कई? शायदि हुन जा हालात अहिड़ा न हुया। तॾहिं हू मुंहिंजी मदद करे न सघियो। हाओ मुजेरी, ॾुकार सिर्फ़ असां वटि न पर शहरनि में बि अची वियो आहे। हा, पाण वटि जेकॾहिं कुझु आहे न त ईअं सम्झ त दुनिया शाहूकार आहे, पर जेकॾहिं पाण वटि कुझु न आहे न ईअं सम्झ त दुनिया में कंहिं वटि बि कुझु कोन्हे। इहा ख़बर अथई जंहिं वटि बि वञूं था न उहो मोह ई लिकाए थो छॾे। अॼु शाम रांझण कुझु खणी आयो हो ऐं पाटी पाटी घरनि में अची वई आहे। पेट खे गोॾा ॾेई सुभाणे को ॾींहुं बि सुकून सां कढी वेंदासीं। मुजेरी, उन खां पोइ जो सोच त असांजो छा थींदो? भाई, जंहिं रोज़ीअ जो ज़िम्मो खयो आहे छा उहो असांखे छॾे ॾींदो? ॾींहुं त बराबरि उहो ई थो पियो, पर तोखे बि त का वाहर सुझंदी हूंदी। असां भले कंहिंमें बि लख उमेदूं लॻायूं वेठा हुजूं, पर ॾियण वारो उतां ॾींदो आहे जिते माण्हूअ जी सोच ई नाहे वेंदी। पोइ मां छा चवां त किथां मिलंदो? भाई, जंहिंमें पूरी पूरी उमेद हुई न उतां ई मां ना उमेद थी मोटी आयो आहियां। हाणे मालिक साईं असांजी रोज़ीअ जा दर किथां थो खोले इहो मुंहिंजी सोच खां मथे आहे। बाक़ी इहो मूंखे यकीन आहे
त उहो असांखे बुखियो कॾहिं बि कोन सुम्हारींदो। शायदि मुजेरी बि अची वियो आहे। छा कुझु जानदो अथसि? बाबा, मुजेरी जी ख़ामोशीअ मां तव्हां छा था सम्झो? मुजेरी ख़ामोश आहे। छा उहो ख़ाली हथ आयो आहे? पुट, हू शर्मसारी खां घर में वेही रहियो आहे ऐं कंहिंखे ॿुधाइण जी हिम्मत बि नाहे कयो। अदा, तू एतिरो आंदो आहे जो अन्न जी पाटी पाटी हर घर में अची वञे। हाणे थोरो हथ खे रोके खाईंदासीं त आराम सां 2-3 ॾींहं निकिरी वेंदा। ना मां, 2 ॾींहं सुखिया त कोन गुज़रंदा। ना मालिक आहे, 2 ॾींहं टारे वेंदासीं। अम्मा, जंहिं बुख ते नाहे सुम्हारियो, अॻिते बि रोज़ीअ जो ज़िमो उन रब ते आहे। सुबुह जो वेही मुजेरी सां सलाह कंदासीं। जिथे बि 2 टकनि जी उमेद हूंदी न, अम्मा उते हलिया वेंदासीं। पुट, हिन जूं मां त सभु निकिरी विया आहिनि। पोइ हिते हिन होॾो वटि कंहिं वटि आसरो आहे? अम्मा तूं फिक्र न कर, मुल्क मौला जो वॾो आहे। किथां न किथां को जहान ठही पवंदो। पुट, वेठे त शींहं बि बुख मरी विया। हिमत कंदव त ख़ुदा तव्हां सां ज़रूरु मदद कंदो। अदा, असांजा छोकिरा जेके शहर कमाइण विया आहिनि, उन्हनि खे पगार मिलण में अञा केतिरी देरि आहे? उन्हनि जी का बि ख़बर न आहे त उहे किथे आहिनि। कम ते बीठा आहिनि, अलाए जे न। ऐं उन्हनि जो असांखे आसरो बि त नाहे करणो न। मां सुबुह जो वञी मुजेरीअ सां मिलंदुसि ऐं असांखे किथे न किथे वञी जाखोड़ करणी पवंदी। मां सोचां थो त अते अमावरनि मानी खाधी हूंदी अलाए कोन। असां त ड्रो कई मिटायो। अम्मा हदियारा अलाए कहिड़े हाल में हूंदा। हा पाॾा, मूंखे बि इहा ई ॻणती झोरी आहे। अंदर में टसकां पियो त पापा ॾाढो परेशान हूंदो। काश जेकॾहिं महीनो सुभाणे पूरो थी पए त सामान वठी फरियूं ॿधी घर खणी हलिया हलूं। ओ आस्ते गुंगा आस्ते। माण्हू पाड़े वारा छा सोचींदा त हिते को खटो ॿधो अथनि जेको हिंगंदो थो वते। कंदा आहियूं, असां ई कंदा आहियूं। दुनिया जा सभई असां में। तूं त पात पोती आहीं। हाणे रुगो माठ कर। इहा रुगो 2 कर वारी बे मथे जा सूर साड़े छॾी। अरे लोला, तूं छॾेसि गुंगे खे। माठी करे सुम्हो, सुबुह कम ते बलणो आहे। वॾा वॾा वस कया अथमि, पर घर जी यादि सुम्हण दे त सुम्हां यार। नथी घर जी यादि सुम्हण दे। गुंगा तूं का लोली दे त निट अचे। बाक़ी मूं त निट ई नथी अचे यार। नथी अचे। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।